जमायत वेठी आ पांजे अखिन सा जनाजा दिठा थव हिकड़े मिनट जेला खुदा जो खौफ रखी बुधायो जे औलाद ला रात दी गुजारे छडी थो बुधा त जदे पीउ मरंदो आ उनके गुस्ल औलाद ॾियारींदो आ या किराए ते को मौलवी वठींदो आ सच त चओ सच त चओ एड़ो बेवफा एड़े बेवफा जेला सब कुछ पियो कुर्बान करी जेको तोखे विहजारण जेला भी तैयार कोने ओ मुसलमान सोच औलाद के कुरान करीम जी तालीम दे औलाद के मुझे महबूब जे हदीस जी तालीम दे औलाद के अल्लाह वारन जे सुहबत जी तरबियत दे अल्लाह वारन जे महफिलन में जेके गड वेहंदा जन के कुरान और हदीस जी रब जी तरफ का नेमत मिलंदी उहे पांजे अब्बे के विंजारींदा भी पाण उहा न्याणी पांजे अमड़ के विंजारींदी भी पाण उहे पुटड़ा कफन भी पाण ॾियारींदा हन त वरी जनाजा भी पाण पढ़ंदा हन त कब्र ते कुरान भी पाण पढ़ंदा हन केर जन जो औलाद अबो अम्मा जेके पांजे औलाद के कुरान करीम जी मुंहिंजा दोस्त तालीम ॾींदा हन असांजो हाल छा आहे ओ मुसलमान असांजो हाल छा आहे कूड़ी दावा असां औलाद ला था कयूं सब कुछ औलाद ला गलत तो चवी सच ना है यो जेकरे सच हुजे त औलाद जे ला तू उहा शे त करी को न थो जेका उन जे दुनिया ऐं आखिरत ला भली आ तू त औलाद के हथ सां विञाई थो पियो बंगलो ॾेई छॾियई गाड़ी ॾेई छॾियई दौलत ॾेई छॾियई पर औलाद के टाइम कोन ॾिनई ख़बर ही काने त तुंहिंजो औलाद करे छा थो पियो याद रख मुसलमान औलाद जो वॾे में वॾो हक़ तुंहिंजे मथां इहो अथई त पंहिंजे बचड़न के टाइम ॾे दौलत दींदे दुनिया दींदे गाड़ियों दींदे बंगला दींदे पर जे सुहनी तालीम ऐं तरबियत न दींदे यो औलाद पाण भी जेल में त तोखे भी गॾु जेल में पर जे पांजे बचड़न के सुहनी तालीम ऐं तरबियत दींदे पो जे दौलत थोड़ी आ तब खैर आ इंशाअल्लाह ताला ये बचड़ा पाण भी अल्लाह जे रहमत में त तोखे भी रब जे रहमत में वठी वींदा एकड़ो शख्स हो मुंहिंजा दोस्त पंहिंजे बच्चे के एतिरो कुछ पढ़ाई दुनिया जूं डिग्रियूं अल्लाह किथे किथे फॉरेन कंट्रीज में हुनके तालीम ॾिनई मुंहिंजा दोस्त जॾहिं मरे पियो पुट के घुराई आयो पुट जी बच्चा अॼु यासीन त पढ़ जी बाबा यासीन वरी छा आहे जी बच्चा जो कुरान त पढ़ जी बाबा यो कुरान कहिड़ो आ जेॾी महिल बच्चे चयो त बाबा यो कुरान कहिड़ो आ या यासीन कहिड़ी आ त अब्बे का चीख निकरी वही दम परवाज थी वयो बच्चे भी देर ही कान कई सभई डिग्रियूं खणी फाड़े उछलाए चई ओए कहिड़े कम जूं जेके मुंहिंजे बाबे जे कम न आयूं ओ मुसलमान पंहिंजे बचड़न के दुनिया जी तालीम ॾियण जे लाइ भले खां भलो स्कूल ॾींदो आ फीस ॾींदो आ हर टाइम ते पर्चे जो पुछंदो आ त हिन पर्चे में केतिरियूं मार्कूं खयूं थई हिन में केतिरियूं मार्कूं न्याणीअ खां अलॻि पुछंदो आ पुट खां अलॻि पुछंदो आ ओ खुदा जा बाना खुदा जो खौफ रखी ॿुधा कॾहिं पंहिंजे न्याणीअ खां पुछो अथई त मुंहिंजी बचड़ी निमाज़ पढ़ी अथई या कान पढ़ी अथई मुसलमान पंहिंजे हाल ते गौर कयो असां तव्हां पंहिंजे हाल खे ॾिसूं आहियूं केर मुसलमान यार नाले जा मुसलमानो शल रब रहम करे मदीने वारे घोट जे सदके करम करे मुसलमान न त तुंहिंजो असांजो हाल ॾाढो ख़स्त आहे न्याणीअ खां कॾहिं बि कोन पुछूं बचड़ी निमाज़ पढ़ी थई या न पुट खां कोन पुछूं त कुरान पढ़ियो थई या न ज़ाल खां कोन पुछोसीं ख़ैर ख़ैरात ॾिनी थई या न ऐं आसरे में वेठा हूं जन्नत जे तेजो था जन्नत में वञो वहड़े वा पुट कुछ भी नेकी नथा कयूं उम्मीदवार जन्नत जा पर जे दुनिया में तोखे चऊं था त कुछ न कर बंगलो पाण ही ठहंदो
चवी तो बेवकूफ़ ये किए थींदो रात दी लोड़ी दे त घर ठांदो जे दुनिया जो घर सोहणो ठाहण लाए रात दी लोड़ण जरूरी आ तपो कब्र के सोहणो बनाइण लाए मदीने वारे सा इश्क रखण जरूरी आ अल्लाह जे घर मस्जिद जा सजदा ॾियण जरूरी अल्लाह वारन सा सोहबत जरूरी आ वेह तन्ही सा वेह जेके वेही था ॼाणन यार वेह न साण ॿियन मत वेही वेल विञाई ओ मुंहिंजा मुस्लमान भा जेकॾहिं चाही थो त कब्र जी तकलीफ़ुनि खां बचाव थे खुदाई मुस्तफ़ा राज़ी थे त पोइ पंहिंजे बचड़न जे मथां नज़र गहरी रख पंहिंजे मथां भी नज़र गहरी रख उथ कुरान करीम जी तिलावत कर फजर जी नमाज पढ़ हिक हिक घर जे बचड़े के उथार हिक हिक के कलमो पढ़ाए बच्चा उथी कलमो पढ़ ज़ाल के चो मुझी सुणी कुआर उथी कलमो पढ़ न्याणीअ के उथी चो त कलमो पढ़ नमाज ते खुद भी वञ पुटड़न के भी वठी वञ जियां मोटी अची अचे दिस त न्याणीअ नमाज पढ़ी आ या कान पढ़ी आ पुछो अम्मा तो नमाज पढ़ी आ न जेकॾहिं अॼु इएं पंहिंजे औलाद सां नथो करी त पोइ रब जो क़ुरान ॿुध मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो यौम यफिरुल मरउ मिन अखीही व उम्मिही व अबीही व साहिबतिही व बनी जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो भाउ भाउ खां बेज़ार हूंदो माउ धीउ खां बेज़ार हूंदी दोस्त दोस्त खां बेज़ार हूंदो कोई भी कंहिंखे कोन सुञाणंदो इन मुंहिंजा दोस्त घुटन जे माहौल में अहिड़े दुख जे माहौल में अगर कोई सुञाणण वारो हूंदो त सुणी आमिना जो लाल हूंदो सभई छॾे वेंदा सभई छॾे वेंदा कब्र में छॾे वेंदा मिट्टीअ में गॾे वेंदा जॾहिं सभई छॾे मोटी ईंदा उते मुंहिंजो महबूब मदीने जो यार ईंदो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह जी ज़ात खे जलाल हूंदो खुदा फ़ैसले में ॼाणी वाणी देर फरमाईंदो छो त मुंहिंजो खुदा पंहिंजे महबूब जो शान दुनिया खे ॾेखारींदो इन करे त असांजो दोस्त आहे हिकिड़ो फ़कीर शाहिद हुसैन ॾाहिरी उन शाहिद हुसैन ॾाहिरीअ महशर जे मैदान खे आॾो रखी करे हिकिड़ो शेर चयो ओ महशर ॾिहाड़े हो मुंहिंजो दिलबर ॾिसजां महशर ॾिहाड़े ओ मुंहिंजो पुंढल ॾिसजां कीअं रंग थोला ॾोही छॾाए बुरा बख्शरा वंड वंडण ॾिसजां ओ महशर ॾिहाड़े ओ मुंहिंजो दिलबर ॾिसजां महशर ॾिहाड़े ओ मुंहिंजो पुनल ॾिसजां कीअं थो रंग लाए ॾोही छॾाए बुरा बख्शरा वंड वंडण ॾिसजां ओ महशर ॾिहाड़े ओ मुंहिंजो दिलबर ॾिसजां सिज हेठि लहंदो मीज़ान तपंदो सिज हेठि लहंदो मैदान तपंदो अमलन जो कांटो दरमियान लॻंदो उहो ॾुखियो वेलो करे ॾींदो सवलो उहो ॾुखियो वेलो करे ॾींदो
सवलो मुझे पुनल जो हथ ॾियण ॾिस जा ओ मुझे दिल पर जो हथ ॾियण ॾिस जा महशर दिहाड़े ओ मुझो पुनल ॾिस जा महशर दिहाड़े ओ मुझो सजण ॾिस जा किया रंग थोला ए डोही छदा ए पूरा बख्शरा ए वंड वंडण ॾिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो पुनल ॾिस पाए ताज सरताज है पाए ताज जदहीं सरताज बीहंदो रब का विड़ल खे जल्दी रहम ईंदो पाए ताज सरताज जदहीं जो बीहंदो रब का विड़ल खे पोए रहम ईंदो लखे डाज ॾींदो है लखे डाज मिलंदा मोहताज छुटंदा लखे डाज मिलंदा मोहताज छुटंदा पीरा ॾिसंदा ओ लखे डाज मिलंदा मोहताज छुटंदा पीरा ॾिसंदा उहो ॾियण ॾिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो दिल बरो ॾिस जा महशर दिहाड़े ओ मुझो पुनल ॾिस जा नारे तकबीर नारे रिसाला नारे रिसाला लब्बैक 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 ओ मुझा दोस्त अजीज जॾहिं न सिज नेज़े जे बराबर हूंदो ज़मीन तपी ट्रामे जी थी वेंदी रब जो क़ुरान थो ॾसे त उन महिल यौम यफिरुल मर्उ मिन अखीह व उम्मिही व अबीह व साहिबतिही व बनीह लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नीह क़ुरान तो दसे सब कंहिंखे पंहिंजे सिर जी हूंदी सब को बेनियाज रब जे आॾो पंहिंजे अमलन जे छोटकारे में हूंदो पर मुंहिंजो रब तो चवे वुजूहुई यौमइज़िन मुस्फिरतुन दाहिकतुन मुस्तबशिरतुन मुझो अल्लाह तो फरमाए अड़े घुटन जे माहौल में अड़ा जवान भी हूंदा जन जा चेहरा चोॾीअ जे चंड वांगुर चमकी रहा हूंदा वुजूहुई यौमइज़िन मुस्फिरतुन चेहरा चमकंदा हूंदा उन दिहाड़े जॾहिं पीउ पुट खे न सुञाणे भाउ भाउ खे न सुञाणे दोस्त दोस्त खे न सुञाणे मुंहिंजो रब थो फरमाए सभु कंहिंखे पंहिंजी लॻी पई हूंदी पर उन दिहाड़े ते बि हिकिड़ा उहे जवान हूंदा जन जा चेहरा चमकंदा हूंदा अल्लाह तो फरमाए दाहिकतुन मुस्तबशिरा ऐं उहे चेहरा खिलंदा भी हूंदा ववुजूहुन यौमइज़िन अलैहा गबरा हिकिड़ा अहिड़ा भी चेहरा हूंदा जन जे मुंहं ते धूड़ पई हूंदी रब जो क़ुरान थो ॿुधाए ओ मुंहिंजा सोना खिलंदड़ चेहरा केर हूंदा मुझे मदीने जे घोट फरमायो कयामत जे दिहाड़े 70,000 उहे वली हूंदा जन के मुझो रब बिना हिसाब किताब जे हुक्म कंदो त जन्नत में हलिया वञो 70,000 हदीस जा लफ्ज़ 70,000 अहिड़ा जवान हूंदा
जन खे मुझो करीम रब हुक्म कंदो बिना हिसाब जे जन्नत में नूर जे तख्तन ते वेठा हुंदा, नूर जी झुमकार मथ हुंदी। सुने हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु मुझे मदीने जे मीर जे खिदमत में अर्ज कयो त या रसूल अल्लाह उहे केर हुंदा? मुझे हबीब फरमायो औलिया अल्लाह, उहे अल्लाह जा दोस्त हुंदा। ओ मुझा मुसलमान भा, अल्लाह जा जेके दोस्त हन मुझे रब जे कुरान भी बुधायो तो उन्हनि जा चेहरा चमकंदा हुंदा चोॾींहं जे चंड वांगुर। मुझे महबूब मुस्तफ़ा भी बुधायो तो उहे बिना हिसाब किताब जे अल्लाह जा दोस्त जन्नत में वींदा। उन क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजा दोस्त जॾहिं कोई कंहिंखे न सुञाणंदो, हिकिड़ो ई जवान थई वो मुझो महबूब मदीने जो घोट जेको उन ॾिहाड़े भी पंहिंजी पेशानी रब जे दरबार में सजदे में रखंदो। ॼमण सां भी मुझे महबूब पंहिंजी पेशानी सजदे में रखी गुनहगार उम्मत ला दुआ घुरी। वरी क़यामत जे ॾिहाड़े भी मुझो महबूब मदीने जो मीर पांजी पाक पेशानी सजदे में रखी करीम रब खां जॾहिं दुआ घुरंदो, रब्बे ज़ुल जलाल जे रहमत खे जोशींदो, ऐलान थींदो या मुहम्मद ओ मुझा सुना इरफा रासक, ओ मुझा दिलबर अज पांजो प्यारो मुंह मुबारक मथे खड़। दुनिया में घणई सजदा ॾिनई मां करीम रब तुंहिंजा सब कबूल कया। ओ मुझा दिलबर अज दुनिया जो कंधु हेठा मुझा दिलबर अज पंहिंजो पाक चेहरो मथे त कर, पंहिंजे गुलामन आशिकन खे ॾेखार सल। घुरंदो वञ मां रब ॾींदो वञा। पो मुझा यार बुधा मुझो महबूब जै जमीन ते कदम रखण सा दुआ घुरी, ओ मुझा मौला मुझे गुनहगार उम्मत जी पारत थई। जय मुझे महबूब मदीने जमीर मस्जिद नबवी जे अंदर रोई दुआऊं घुरियूं, मौला मुझे गुनहगार उम्मत जी पारत थई। अज महशर जे मैदान में उहो पिरी कंहिंजे ला घुरंदो, चो तो असां किनन कोझन जे ला घुरंदो। उन दिलबर खां सवा को ॿियो आसरो आहे मिठा? अमलन जो ज़ोर असां खे त कोन्हे यार। त मुझा दोस्त पो जंहिं महबूब खां सवा जे आसरो नाहे त आखिरी जुमलो चवां त मुझा दोस्त जंहिं पिरीअ खां सवा जे आसरो ई कोन्हे ऐं दिल तोखे चवे थी त इहो सच आ, त पो उन पिरीअ खां सवा तूं रात जो निंड कीअं थो करी? छा जंहिंखे दिल जो सहारो समझबो आ, जंहिंखे कब्र जो सहारो समझबो आ, जंहिंखे हशर जो सहारो समझबो आ, जंहिंखे अल्लाह जे अज़ाब खां छोटकारे जो ज़रियो समझबो आ, जेको तमाम मुंहिंजा दोस्त मुश्किलातुनि जो सहारो हुजे, छा उन जे याद करण खां सवा जेकॾहिं को सुम्ही पवे त इहो कूड़ो आ या सचो आ? फ़कीर सच ॿुधा, कूड़ो आ या सचो आ? पो जेकॾहिं तोखे इहो सहारो पक्को ऐं सचो नज़र अचे थो त मदीने वारे खां सवा ॿियो कंहिंजो बि सहारो नाहे, त पो जे आशिक आहीं त निंड बाद में कर, पहिरीं मुंहिंजे आका ते दुरूद पढ़ी पो सुम्हंदो कर। मुझे महबूब ते दुरूदो सलाम जा नजराना पढ़ी बाद में सुम्हंदो कर। ओ यार जॾहिं सुभाणे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अमल खुटी पवंदई, कम अज कम कंधु मथे करे एतिरो त चवंदे ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि, रुगो दिलबर तुंहिंजी मोहब्बत आदी हथ में। ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि, रुगो तुंहिंजी मोहब्बत आदी हथ में।
रखी इस्म आका जो अखेड़ियुन ते पयो चुमा दो मुहम्मद नाम आया रखी इस्म आका जो अखेड़ियुन ते पयो चुमा दो मुहम्मद नाम आया जॾहिं पुछंदा मलाइक चवां दो सान मां त सुहिणे नबीअ जो गुलाम आया ॿियो कोई अमल नाहे मूं वटि रुॻो पढ़ंदो सलातो सलाम आया ओ मुझे महबूब जा उम्मती शुक्र कर जो अल्लाह मुझे आका जो उम्मती बनायो थई न त हिकड़े मिंट जे ला नवाब शाह जे अंदर वनी गोल उहो डॉक्टर जेको पीएचडी भी भले फाइनल हुजे पर जेकॾहिं मुसलमान नाहे त तोखे कंहिं पत्थर जे आॾो झुकियल नज़र ईंदो पीएचडी फाइनल हुजे पाकिस्तान जी आखिरी डिग्री करे आयो हुजे पर जे दरे मुस्तफा ते झुकियल नाहे त तोखे कंहिं पत्थर जे आॾो झुकियल नज़र ईंदो ऐं उन खां जे पुछंदे त हो चवंदो गाय माता जो पेशाब भी हुन वटि इज्जत वारो गाय माता हुन खां पुछी ॾिस न चवंदो त गाय माता जो पेशाब भी इज्जत वारो उनखे एतिरो भी सेंस नाहे त जेका जीजल अमड़ जंहिं तोखे जन्म ॾिनो तुंहिंजे लाइ उन जो पेशाब इज्जत वारो आहे जो गाय माता जो पेशाब इज्जत वारो पर मुझे रब जी मर्जी मुझो बेनियाज रब बुधाए रहियो कायनात के ओ इंसानो याद रखी छड़ियो जेको मुझे हबीब जे दर ते न ईंदो बा अल्लाह उन जो अकुल इए खत्म करे छड़ींदो जेको मुझे यार जे दर ते ईंदो मां अल्लाह उनके एतिरो सेंस ॾींदो जो ढगे जो जे कॾहिं पेशाबी कपड़े के लगंदो उनके पलीत समझंदो पहिरीं पानी सां धोंदो बाद में नमाज पढ़ंदो त मुझा दोस्त सब कुछ मिलंदो काथा दरे मुस्तफा ता मिलंदो पर दरे मुस्तफा काथा मिलंदो बुधाए न दरे मुस्तफा खुदा मिलंदो दरे मुस्तफा ता दरे मुस्तफा काथा मिलंदो ॻाल्हाए न काथा मिलंदो चो पीरन जे पीर मुहियद्दीन मीर अब्दुल कादिर जीलानी दिलबर दस्तगीर जे दरता दिलबर दस्तगीर कंहिंजे दरता मिलंदो चो सजण साईं जे दरता साईं मशौरन वारे साईं जे दरता साईं दिलबर साईं जे दरता मुंहिंजा दोस्त साईं हुसैन शाह कंबर वारे जे दरता हर अल्लाह जे वली जे दरता जंहिं अल्लाह जे वली जे दर ते वेंदे मुंहिंजा दोस्त उते तोखे दर्स मुंहिंजा दोस्त खुदा जे ज़िक्र जो मिलंदो जिते खुदा जे ज़िक्र जो दर्स हूंदो उते आखिरत जे फिक्र जो दर्स होंदो हे तॾहिं त फ़कीर हुया अल्लाह जे ज़िक्र वारा हुया तॾहिं त उन्हनि जे अंदर में फिक्र आखिरत मौजूद हुयो हर अल्लाह जे वली ते दरवाजे ते वंड मिलंदो थई पर मुंहिंजा दोस्त मां तोखे चवंदुमि हर हिक अल्लाह जे वली खे मुंहिंजे रब नवाज़ियो पर हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे यार जे दर ते अची त ॾिस ओ मुझो मुर्शिद साईं सजणवा है मुझो मुर्शिद सुनो सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा मुझो मुर्शिद सुनो सजणवा मुझो मुर्शिद सुनो सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा जे शैतान छड्या भुलाए बैठो रब सां तन के मिलाए ओ बैठो रब सां तन के मिलाए खोलियो इश्क जो सजण पतणवा खोलियो इश्क जो सुणे पतणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा
मता तोखे सुभाणे नवाब शाह जा डॉक्टर चवन त यार ही ॾिसो पंहिंजे पीर जूं ॻाल्हियूं कीअं पिया कनि त तूं उनखे चइजां सुहिणा डॉक्टर साहब मुंहिंजे ॾाठ जे सूर जा डॉक्टर जॾहिं न तुंहिंजी गोरीअ सां मुंहिंजे ॾाठ जो सूर ख़तमु थींदो आहे त तुंहिंजूं ॻाल्हियूं बि दुनिया खे ॿुधाईंदो आहे त फलाणे डॉक्टर वटि हिकु टिक गोरी अथई ॾाठ जे सूर जी गोरीअ में ताक़त हूंदी आहे पर रुॻी तूं लिखी ॾींदो हई उहा खाईंदो हा त तुंहिंजी नेकी कंदो हा छो त तो वटि मूंखे ॾाठ जे सूर छॾियो आहे जिथे ॾाठ जो सूर दर्द ख़तमु थिए उनखे यादि ज़रूरु कंदो हा पर जंहिं जॻह ते जहन्नम जी बाहि ख़तमु थिए जन्नत जो गस मिले उन पिरीअ खे यादि छो न कंदुसि मां ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला तव्हां असांखे सलामत रखे बस अॼु ॾाढो दिलि में घणो कुझु हो पर सच पुछो त अल्ट्रासाउंड बि हाणे करे आयो आहियां नाले मिठो गॾु वेठो आहे डॉक्टर खे बि हाणे वठी ॾेखारे आयो आहियां दवाऊं अञा पयूं आहिनि पर तव्हांजे मुहबत जे करे इन फ़कीर मोहम्मद उवैस वेचारे जे मुहबत जे करे ॿियो साईं मुख्तियार अहमद टाटरी जहिड़ो मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो प्यारो ख़लीफ़ो उन्हनि जो हुकुम हुयो पोइ ज़ुबान करे वेठो हुउसि उहा पूरी करण जे लाइ मुंहिंजा दोस्त तव्हांजे आॾो हाज़िर थियो अंदाज़ो तव्हां लॻाए छॾी सघंदा हूंदो उन जे बावजूदि बि जेतिरो मुंहिंजो वस हुयो ॻाल्हायो अथमि इनशा अल्लाह ताला ज़िंदगी रही वरी कंहिं ॿिए मोड़ ते खुली कचहरी कंदासीं मुंहिंजी माज़रत क़बूल पवे घणो टाइम तव्हांखे न ॾेई सघियो आहियां छो त बेवस आहियां अल्लाह ताला हबीब जे सदके तव्हांखे तव्हांजे बचड़नि खे आबाद कंदो पर हे ऐलान बि ॿुधो ऐं वाइदो बि कयो ऐलान कहिड़ो 17 ऐं 18 फेब्रुआरी ते हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक दरगाह फ़कीरपुर शरीफ राधण स्टेशन ते सॼी जमायत खे दावत आहे वाइदो कहिड़ो कयो त इंशा अल्लाह ताला पंहिंजे बचड़नि खे निमाज़ जो ताक़ीद कंदासीं ऐं उन्हनि खां निमाज़ जो वक़्तन फ़वक़्तन पुछंदासीं इंशा अल्लाह ताला ईअं कंदासीं खुद बि पढ़ंदासीं पंहिंजे बचड़नि खे निमाज़ जो ताक़ीद कंदासीं पंहिंजे बचड़नि खे दुरूद ओ सलाम सेखारींदासीं पंहिंजे बचड़नि खे क़ुरान करीम जी तैलीमात जो पाबंद बनाईंदासीं ओ मुंहिंजा यार खुद फ़ैसिलो कर जंहिं घर में सुम्हण जे टाइम ते नंढा वॾा अल्लाह जो ज़िक्र करे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ते दुरूद पढ़ी सुम्हनि सॼी राति मलाइक उन घर जो पहिरो ॾींदा या कोन ॾींदा ॾींदा न पोइ तूं चाहीं थो त दुनिया जे सभिनी मुसीबतुनि खां आज़ाद हुजी मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो आहे जिथे अल्लाह जो ज़िक्र थींदो आहे शैतान भॼी परे डुकी वेंदो आहे पोइ जंहिं घर में राति जो ख़ुदा जो ज़िक्र थिए मुंहिंजे दिलबर जो दुरूद थिए ऐं 5-10 मिंट पंहिंजे बच्चनि सां वेही मदीने वारे जूं ॻाल्हियूं कंदो कर 5-10 मिंट वेही रुगी 5-10 मिंट अगर औलाद जो ख़ैर ख़्वाह आहीं त अगर चाहीं तो तुझो औलाद जन्नत में वने अगर चाहीं तो तुझो औलाद मुझे मदीने वारे जो आशिक थी पवे अगर चाहीं तो तुझे घर में मदीने वारे जे रहमत जो बरकतूं अचन त रात जो सुमण का पहिरी 5 मिंट ही सही पाजे सबनी बच्चन के गड करे भला मुझे मदीने वारे जी हिकड़ी हदीस रुगी बुधाइंदो कर उन जे इश्क जी हिकड़ी गाल बुधाइंदो कर इंशा अल्लाह ताला उन हिकड़ी हदीस बुधाइण जे करे तुझे घर में सजी रात खुदा जे रहमत जो नुज़ूल थींदो फरिश्ता तुझे घर जो पहरो दींदा सुबह जो उथण सां बच्चन के कलमो पढ़ाए नमाज पढ़ाए सजो ॾींहुं जाॾे कंदे पेर अॻे ई रब करे छॾींदो ख़ैर ईअं कंदासीं मुसलमानो इंशा अल्लाह ताला मूंखे बि तौफ़ीक़ अता फरमाईंदो तव्हांखे बि तौफ़ीक़ अता फरमाईंदो आख़िर